नसीराबाद में भी 6 ॾींहं लॉकडाउन बरकरार है। तफसील ॿुधाए रहियो आहे इलाहबख्श कुरैशी। जी नाज़रीन, अॼु लॉकडाउन जे 6 ॾींहं ते नसीराबाद शहर में मुकमल लॉकडाउन रहियो आहे। कपड़े बाज़ार, शाही बाज़ार, रेशम गली समेत मुख़्तलिफ़ कारोबारी इलाइक़ा मुकमल तौर ते बंदि आहिनि। जॾहिं त अॼु सुबुह सां कुझु दुकानदारनि जी ग़लति ऐं मनफ़ी प्रोपेगेंडा जे करे नसीराबाद शहर खे मुकमल खोलियो वियो। कुझु दुकानदारनि इहा प्रोपेगेंडा हलाई त नसीराबाद शहर मुकमल तौर ते अॼु 12 वॻे ताईं खुलियल रहंदो, तंहिं करे समूरा दुकान खुलियल रहनि। ऐं अहिड़नि दुकानदारनि जी प्रोपेगेंडा खां पोइ हीउ शहर सुबुह 7 वॻे खां खुलणु शुरू थी वियो, जंहिंमें सब्ज़ी, किरियानो, मच्छी ऐं मेडिकल स्टोर जेके हुया, जेकी वाराबंदीअ सां खुलंदा हुया, उहे मुकमल तौर ते समूरा सवनि जी तइदाद में खुली विया, जंहिं करे हज़ारनि जी तइदाद में ऐं सवनि जी तइदाद में मुख़्तलिफ़ रोडनि ते शहरी जमा थी विया। अहिड़ो इतला जीअं इंतिज़ामिया खे मिलियो त इंतिज़ामिया फौरी तौर ते एक्शन वठंदे पूरे शहर खे ॿीहर लॉकडाउन करायो ऐं जेकी दुकान मामूल मूजिबि खुलंदा हुया, वाराबंदी बुनियाद ते खुलंदा हुया, बाद में सिर्फ़ु उन्हनि खे खोलाए वियो ऐं ॿियनि समूरनि खे बंदि करायो। इन सिलसिले में असीं ॻाल्हि कंदासीं इंतिज़ामिया जे अमल जी त इंतिज़ामिया पारां लॉकडाउन ते अमल कराइण लाइ मुकमल कोशिशूं वरितियूं वयूं आहिनि। लॉकडाउन खे कामयाबु करण लाइ पुलिस पारां गश्त कयो थो वञे, पर हिते नफ़री घटि आहे। नफ़री घटि हुजण जे करे माण्हुनि ते कंट्रोल नथो थी सघे, तंहिं करे माण्हू हींअर बि इंतिज़ामिया जी कयल ऐलाननि ते अमल करण लाइ तयारु कोन्हनि। इंतिज़ामिया बार बार ऐलान करे रही आहे त माण्हू ख़रीदारीअ जूं शयूं वठी पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि वञनि, पर जेको ख़रीदारी करणु अचे थो उहो ख़रीदारी करण खां पोइ वरी हिते ई रोडनि रस्तनि ते घुमंदो रहे थो। तंहिं करे जेसीं ताईं हिते सख़्तीअ सां माण्हुनि सां पेश इंतिज़ामिया न ईंदी, सख़्तु रवैयो अख़्तियार न कयो वेंदो, हीअ माण्हू घरनि ताईं बंदि न थींदा ऐं घरनि ताईं बंदि न थियण जी सूरत में ही रोड रस्ता ईअं ई माण्हुनि सां भरियल रहंदा। तंहिं करे असां आला अख़्तियारनि खे अपील करियूं था त ख़ुदा हिते वधीक नफ़री मोकिलियो या पुलिस सां गॾु रेंजर्स जो गश्त मुक़ररु कयो वञे, जीअं शहरी पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि ऐं पंहिंजे ज़रूरत जूं शयूं ख़रीद करे वापसि हलिया वञनि। जी।